नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे हायर सेकेंडरी स्कूल में हलंदड़ एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर ते मुस्तहक़ औरतुनि जी शिकायत। अवामी न्यूज़ ते ग़रीब औरतुनि जा पैसा कटौती जी वीडियो वायरल थियण वारी ख़बर जो नोटिस वठंदे DSP भरिया अब्दुल सत्तार अञण, असिस्टेंट कमिश्नर भरिया शाहिद हुसैन सिरकी ओचितो छापो हणी मुस्तहक़ औरतुनि खां 500 रुपए जी कटौती करण जे इल्ज़ाम में 3 डिवाइस मालिकनि सज्जाद रियाज़, मोहम्मद हुसैन तनियो ऐं काशान खानज़ादा खे गिरफ़्तार करे संदसि मथां सरकार जी फरियाद ते कलम 420, 418 ऐं 406 तहत केस नंबर 115 दाख़िल करे वरितो। हिन सिलसिले में मुस्तहक़ औरतुनि ॿुधायो त एजेंट असां खां 500 खां 2000 रुपए ताईं जी कटौती करे पैसा ॾेई रहिया हुआ, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर भरिया शाहिद हुसैन सिरकी ऐं DSP भरिया अब्दुल सत्तार अञण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मीडिया ते ख़बरूं हलण ऐं ग़रीब औरतुनि जी शिकायत ते कार्रवाई कई है। एहसास सेंटर ते कटीन पिया ये तव्हां पाण राज़ ख़ुशी था न या रश जे करे रिश्वत पिया वठनि रिश्वत पिया वठनि माना रश जे करे असांखे ॾियनि पिया। असां चयो त हाणे सही भला हुननि जो असांजो हक़ आहे। असां चयो त हक़ तव्हांजो कहिड़ो आहे जो तव्हांजा पैसा न तव्हांजा पैसा 12000 आहिनि न 12000 तव्हांजो हक़ आहे न त 500 कटनि पिया। हा पोइ वरी इन जे करे असां त कुझु बि न पिया चई सघूं उन्हनि साढा 11 सभिनि खे 11.5 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।